अंकल मैं कुमारी हूँ, पर एक रिक्वेस्ट तो पूरी कर दो ना। आप लोग क्यों चुप हो? कुछ तो बोलो। मैं हरू भरू तो बात नहीं कर रही। प्लीज आप तो कुछ तो बोलो ना, कुछ तो बोलो। क्या करूँगी? मसिंधुच्या धाडेलंचे चमोथो दैन बत्स रब्बिकल शदीद अल्लाह जी पकड़ सख्त थव चंद डोकड़न जे करे न्याणियुनि जे इज्जतुनि सां खिलवाड़ न कयो। रब खां डिॼो, रब खां डिॼो, रब खां डिॼो। ओ सिंध जा धाड़ेलो को वक्त अहिड़ो बि हो जो सिंध जा धाड़ेल न्याणियुनि जे मथनि ते रवा रखंदा हुआ। सिंध जा धाड़ेल न्याणियुनि ते खून माफ़ कंदा हुआ। सिंध जा धाड़ेल न्याणियुनि खे ॾिसी करे रस्तो मटाईंदा हुआ। तव्हांखे छा थी वियो? तव्हां सुन्नत खे छॾियो, दीन खे छॾियो, सिंध जे सकाफ़त खे छॾियो आहे। धाड़ेलो मां तव्हांखे रब जो वास्तो थो ॾियां, अल्लाह जो वास्तो थो ॾियां। न्याणियुनि जे इज़तुनि सां खिलवाड़ बंदि कयो। इहो एॾो वॾो जुर्म आहे जो क़यामत जे ॾींहुं इन जुर्म जे करे शायदि तव्हांखे माफ़ी न मिली सघे।